अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। सभ खां पहिरीं अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में अॼु खां हिकु दफ़ो वरी तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। शहरी ॿोॾि जो अलर्ट जारी कयो वियो। हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में गुज़िरियल 48 कलाकनि खां बरसाति जारी आहे। हादसनि ऐं वाक़िअनि में वधीक 3 ॼणा फ़ौत थी विया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह खां ई बरसाति शुरू थी वई, जॾहिं त शहर में अॼु बि तेज़ बरसाति जो इम्कान आहे ऐं मौसमियात खाते शहरनि खे ख़बरदार कयो आहे। शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। गुलशन हदीद एयरपोर्ट जे चौधारी तेज़ बरसाति जारी आहे। उन खां अलावा कारसाज़, काला पुल, गुलिस्तान जोहर, फेडरल बी एरिया, तारिक रोड में बि तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। उन खां अलावा कोरंगी काज़वे ते 5 ॾींहं बि ट्रैफ़िक जी रवानी मुअत्तल आहे। बरसाति सबबि ओल्ड सिटी एरिया जे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं घिटियुनि में बरसाति जो पाणी बीठल आहे। सिविल अस्पताल ॾांहुं वेंदड़ रोडनि ते बि पाणी बीठल आहे। एमेजिना रोड ते KMC ऑफिस जे साम्हूं ऐं लाइट हाउस भरिसां रोडनि ते बि पाणी बीठल आहे। हैदराबाद में गुज़िरियल 48 कलाकनि खां वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अली पैलेस, नसीम नगर, भिटाई टाउन, भिटाई नगर, मारवी टाउन, सैरिश नगर, हुसैनाबाद, लतीफ़ाबाद, गाड़ी खातो, स्टेशन रोड, हाला नाका ऐं ॿियनि इलाइक़नि में अॻुवाट बीठल पाणी नेकाल न कयो वियो। जारी बरसाति इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ शहरनि मिठी, इस्लामकोट, नंगर पार्कर, छाछरो, डीपलो ऐं आसपास वारनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसाति जारी आहे। हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मिठी में भिटाई होटल ते कमु कंदड़ पोरियत 27 वरियनि जो अब्दुल करीम हिंगोर जो बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो। टंडोजाम वेझो इमाम बख़्श पसियो जो रहाकू नौजवान हफ़ीज़ुल्लाह वल्द अली गोहर विॼ किरण सबबि फ़ौत थी वियो। मलीर नदी में गुज़िरियल ॾींहुं ॿुॾी वियल समो ॻोठ में महिमान थी आयल शहजान बलोच जो लाश अॼु सुबुह कढियो वियो। टंडो अलहिया, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन, पंगरियो, ठट्टो, रुकनबुर्ड़ा, बचलपुर, मीरवा गोरचाणी, डिघड़ी, जामशोरो, कोटड़ी, दादू, लाड़काणो ऐं ॿियनि शहरनि में वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।